काथों जो मंगे जे भाण जो बा हा उते छा थियो आहे? उते बा में निकिरी विया वॾे गुलाम सिद्दीक़ जी। जी कुतो जे मुंहिंजे घर ते वेही रहियो आहे। हा हे क़ुर पाक मूंखे का बि ख़बर चार न आहे जो हिन क़ुर ते यकीन आहे त अच्छा तव्हांखे ख़बर न आहे माना कुतो तव्हां ते अची वेठो आहे हाणे मालिक छा था चवनि था? मालिक ने ॾह क़ुर खणी वियो आहे हा त बि हो चवंदा बाबा में मौज हुजे मां ॼान माना तूं बेगुनाह मां आहीं। बेगुनाह हे क़ुर इन लाइ घुमाईंदो थो वठी घुमाईंदो थो ता हे न्याणी क़ुर त माना जंहिंखे बि ख़बर आहे हे अलाह ने बि खणी थो वञा फरीदर बि मां क़ुर खणी थो वञा इन क़ुर ते जेकी अथव ॻाल्हि कयो मूंसां जो ख़बर चार अथव त बि मां क़ुर इहो ई आहे बाबा जो मुंहिंजो कुझु बि ॾिसे थो ॾह क़ुर मां मालिकनि जे दर ते खणी आहियां 11 क़ुर मां घुमायां थो मां बेकसूर आहियां कुतो जे मुंहिंजे दर ते वेठो आहे पर जंहिंखे बि हुजे क़ुर जे सदके शइ पंहिंजी वापसि ॾेई वञनि क़ुर जे सदके वापसि ॾेई वञनि मां बेगुनाह आहियां महिल मुंहिंजे मथां आयो आहे कुतो जे दर ते वेठो आहे जी हे क़ुर पाक मूंखे का बि ख़बर न आहे हिन क़ुर ते मेरे जेको बि थी सघे जंहिंखे बि ख़बर हुजे जेको बि आवाज़ु ॿुधे हिन क़ुर जे लॻ मुंहिंजी मदद कयो बसि इहा ई ॻाल्हि अथव अलाह ख़ुशि